अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊँ आहियां शफी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी मन अलैना बिनेमतिल अक़्ल व तदब्बुर व हबना मन्नतल नज़र व तफक्कुर व तफद्दल अलैना बिल फ़हम व तज़क्कुर व अमरना बिल इज़्ज़त वल एतबार व अकरमना बिल इस्तनबात वल इख्तियार वस्सलातु वस्सलाम अला खैर खल्क़ुल्लाह मुहम्मद बिन अब्दुल्लाह व अला आलिही व सहबिही मन वल्लाह व बाद। नाज़रीन इकराम, ही अॼोको जेको मुंहिंजो प्रोग्राम आहे जंहिंमें मां ही इब्तिदाई कलमात पढ़िया आहिनि, इन्हीअ जी माना इहा आहे त असां अलाह जी तारीफ़ कयूं था जंहिं मन अलैना बिनेमतिल अक़्ल व तदब्बुर, जंहिं असांखे अक़ुल ऐं सोचण जी ख़ासियत ॾेई असांजे मथां अहसान कयो ऐं असांखे गहरी नज़र ऐं सोच ॾसियईं। व तफ़द्दुल अलैना बिल फ़हम व तज़क्कर, ऐं असांजे मथां फ़ज़ीलत कई जानवरनि जे मुक़ाबले में त असां ॻाल्हि खे सम्झूं ऐं यादि कयूं। ऐं जेको आहे सो असांखे जेको सो अकरमना बिल इस्तंबात वल इख्तियार, असांखे ॻाल्हि खे पाण में मिलाए उन मां नतीजनि कढण ऐं इख्तियार ॾिनई। ऐं पोइ उन खां पोइ असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलाम मोकिलियूं था ऐं उन जे आल ते ऐं जेके उन जा मञीदड़ आहिनि या जेके उन इतबा कनि था उन्हनि सभिनी ते। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको क़ुरान शरीफ़ ऐं अलाह असांखे हिन धरतीअ ते मोकिलियो आहे, इहो एतिरो आसान जेका ॻाल्हि असीं सम्झूं वेठा नाहे, छाकाणि त हेॾा इनाम वॾो आहे, जन्नत जो इनाम तमामु वॾो आहे। तव्हां जेकॾहिं इंसान जे जिस्म में अंदरि जेके शयूं ठहनि थियूं या जेके जरासीम वञनि था, एंटीबॉडीज़ आहिनि, जेकॾहिं कंहिं डॉक्टर या कंहिं तव्हां खां एनाटॉमी वारे खां पुछंदव त तव्हां हैरत में पइजी वेंदव त अलाह इंसान जे जिस्म में कहिड़ो सिस्टम रखियो आहे। हिकिड़ो हिकिड़ो सेल आहे जो बाक़ाइदे जंगियूं थो करे, शयूं थो पैदा करे। हिकिड़ो सेल आहे मरे थो, वरी उन जहिड़ो ॿियो पैदा थो थिए। हे अलाए केतिरा असांजा अखि जा सेल सड़ी मरी चुका आहिनि, उन जा नवां पैदा थी विया आहिनि। त ही अलाह ताला इंसान खां बि इहे शयूं तवक़ो करे थो। ऐं हिकिड़ो इंसान जेको ॿारु पैदा थिए थो, उहो ॿारु या त उनजो माउ पीउ तरबियत कीअं थो करे उहो उन मुताबिक़ अॻिते वधे थो। रसूल फरमायो त इहो जेको ॿारु पैदा फितरत ते थिए थो, पोइ उनखे पंहिंजो माउ पीउ यहूदी करे या ईसाई करे, या हुनखे हिन दुनिया जो सोशल एनिमल करे छॾे। सोशल एनिमल माना दुनियावी जानवर। दुनियावी जानवर या सोशल एनिमल उहो इंसान आहे जेको जंहिंजो ज़िंदगी जो मक़सदु कमाइण ऐं वरी खाइण ऐं औलाद खे पालण, वरी मरी वञणु। हालांकि इहे ख़ूबियूं जेके आहिनि से जानवर में बि आहिनि, लेकिन इंसान इन्हनि खां मथे आहे। ऐं उहे पोइ इंसान जूं मुख़्तलिफ़ स्टेजिस आहिनि जेके अलाह ताला हिन क़ुरान में वाज़िह कयो आहे। अॼु असां उन्हनि स्टेजिस ते गौर कयूं था जंहिंजो मूं हिते उनवान रखियो आहे, इंसान जा तबका, सोच जा तबका, या इंसान कहिड़नि सोचनि जे लेवल ताईं पहुचे थो। क़ुरान करीम में उनखे कीअं ज़िक्र कयो आहे। सभ खां पहिरीं त रब साईं इहो थो ॿुधाए त अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अरअयत मन इत्तख़ज़ इलाहु हवाहु। रसूल सल्लल्लाहु, तव्हां अहिड़े शख़्स खे ॾिठो आहे जेको बसि उहो थो चाहे जेको जी थो चवे। जेकॾहिं जो दिलि चए थी बुराई करण त बुराई करे थो ॾिए, माना उन जे हा में हा करे पिए थो। फ़अंत तकून अलैहि वकीला, पोइ अहिड़े माण्हूअ जे मथां खे तव्हां छा कंदव? रसूल सल्लल्लाहु, छा तव्हां हुनजे मथां ज़बरदस्ती कंदव, उनजे मथां वकील आहियो? इहे केरु आहिनि माण्हू? इहे आहिनि अम तहसब अन अक्सरहुम यसमऊन ओ याकिलून। चई इन जे बारे में तव्हां सम्झो था रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त इहे ॿुधनि था ॻाल्हि खे या हिनखे अकुल आहे? इन हुम इल्ला कल अनाम, इहे हींअर जानवरनि वांगुरु आहिनि। बल हुम अज़ल्लु सबीला, जानवरनि खां बि वियल आहिनि। इन जो मतिलबु आहे त अलाह ताला क़ुरान शरीफ़ में चए थो जेकॾहिं हिकिड़ो इंसान सम्झे थो त मां हिन दुनिया में पंहिंजी मनमानी करण आयो आहियां, जेका दिलि चए मां कयां, ज़ुल्म करण ते दिलि चए ज़ुल्म कयां, मारण ते दिलि चए मारियां, त पोइ अलाह ताला फरमाए थो त इहे माण्हू आहिनि जेके न ॿुधनि था न सोचनि था। हा, दुनिया जे फन में होशियार हूंदा, डॉक्टर इंजीनियर हूंदा, लेकिन असल जंहिं मक़सद लाइ हिननि खे हिते मोकिलियो वियो आहे न उहो ॿुधनि था न सोचनि था, बल्कि इहे जानवर थी चुका आहिनि। बल इहे जेके आहिनि इन खां बि वियल आहिनि। जानवर जी कहिड़ी निशानी? अलाह फरमाए थो त वल्लज़ीन कफ़रू यतमत्तऊन, माना जेके काफ़िर आहिनि उहे हिन लाइफ जे इंजॉयमेंट लाइ जेके आहिनि से शयूं कंदा।
व याकुलून खाइनि था कमा ताकुल अनाम इन था खाइनि जीअं उठ खाईंदो आहे, उठ या जानवर खाईंदा आहिनि। व नार मसवल लहुम ऐं अहिड़नि माण्हुनि जो ठिकाणो जहन्नम आहे जेको सम्झनि था त हिते रुगो असां कमाइण ऐं खाइण आहियूं, असांजी ज़िंदगी जो इहो मक़सदु आहे। इन्हीअ जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी में हदीस शरीफ़ आहे, इन्नल मोमिन याकुल फी माइन वाहिद, मोमिन हिकिड़े आंड्रे में खाईंदो आहे, वल काफ़िर याकुल फी सबअत अमा, ऐं काफ़िर 7 आंड्रनि में खाईंदो आहे। इन जी माना ॿी बि निकिरी सघे थी त आम तौर मोमिन हिकिड़ो बोड़ खाईंदो। जीअं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अनु हिकु दफ़े 2 बोड़ कया त साहबा चयो साईं तव्हां ही कहिड़ो कमु शुरू कयो आहे, 2 बोड़ था खाओ, दावत कीअं चई अदा ॻाल्हि ॿुधो, ही हिकिड़ो बोड़ मुंहिंजे घर में तव्हां लाइ पको आहे, मां बीमार आहियां, हे मुंहिंजो पुटु घरां पचरायो आहे, किरीअ वारो खाधो, इहो 2 बोड़ तॾहिं थिया आहिनि। तंहिं करे मोमिन माना हिकिड़ी डिश खाईंदो ऐं काफ़िर 7 डिशूं खाईंदो, ऐं माना जेको अलाह खे नथो मञे। माना इहे हिकिड़ो जानवर जी निशानी आहे जेको अलाह जे रसूल सां असांखे ॿुधाई आहे। हाणे जेको पहिरीं स्टेज आहे कंहिं बि माण्हूअ जी इंसान थियण जी, यसमाउन ॿुधंदो, ॻाल्हि खे ॿुधंदो, कहिड़ी ॻाल्हि जंहिं मक़सद लाइ हिनखे पैदा कयो आहे। इन्हीअ जे लाइ अलाह ताला क़ुर शरीफ़ में इहा स्टेज ॾसी आहे। पहिरीं स्टेज न ईमान आहे, न जेको सो मुतक़ी थियण आहे, न इल्म आहे, न फ़िक्र आहे, न यतफ़क्करून, पहिरीं ॻाल्हि खे ॿुधिजे। रब साईं फरमाए थो सूरह नहल में पहिरीं स्टेज, वल्लाहु अंज़ल मिनस समाइ मान फअहया बिहिल अर्द बाद मौतिहा, चए थो अलाह साईं आसमान मां पाणी थो वसाए, पोइ इन सां मोल जेका धरती जेरी थियो पवे। इन फी ज़ालिकल आयात लिक़ौमी यसमऊन, त अलाह चए जेको ॿुधनि रुगो ॻाल्हि त बाबा ही अलाह साईं हीअ ॻाल्हि थो करे त इन लाइ हिन माण्हुनि खे निशानी आहे। रुगो इहो सोचनि त हिकिड़ी ज़मीन आहे, थर जी ज़मीन आहे, चइनि 5 सालनि खां मींहुं कोन थो वसे, न हुन में जीत आहे, न जण आहे, न को वण आहे, न को टिण आहे, पर राति जो मींहुं थो वसे, सुबुह साण हुन में सावक थी वञे, प्लस उन मां ॾेडर निकिरी था पवनि ऐं तितलियूं निकिरी, पोपट निकिरी था पवनि, खुड़ खबीटा निकिरी था पवनि। पहिरीं किथे आहे? 5 सालनि खां अंदरि वारीअ में, अंदरि गर्मीअ में अंदरि पिया आहियूं, हुते साह पिया खयनि, इहो जहिड़ा थी पिया आहिनि। त अलाह तो फरमाए जेको ॿुधंदव त उन खे ॻाल्हि सम्झ में ईंदी। वरी अलाह साईं अॻिते फरमाए थो, अवलम यहद लहुम कम अहलकना मिन क़बलिहिम मिनल कुरून यमशून फी मसाकिन। अलाह चए थो इहे माण्हू मोहन जे जागीरुनि ते घुमनि फिरनि पिया था, जेके अॻे क़ौमूं मरी वयूं उन्हनि जे किलनि में, मोहन जो दड़ो जेके हिकिड़ा वॾा अमीर माण्हू हूंदा, सॼियूं ओस पास जूं ज़मीनूं उन्हनि जूं हूंदियूं, उहे ज़मीनुनि ते हींअर असांजा हारी ऐं असांजा वॾेरा उते कनि पिया था। अलाह चए थो इहा ॻाल्हि बि हिननि खे सम्झनि नथी ॾिए त जेके इन खां अॻु में केतिरा जेके जनरेशन्स तबाह थी वयूं ऐं हाणे इन्हनि जे प्रॉपर्टियुनि में घुमनि फिरनि था। इन फी ज़ालिकल आयातिन, इन में बि हिकिड़ियूं निशानियूं आहिनि। अफला यसमऊन, पोइ माण्हू इहा ॻाल्हि ॿुधनि, इहा बि कोन था सम्झनि त असीं परायनि शयुनि में वेठा आहियूं या ॿियनि लफ़्ज़नि में असीं मरी वेंदासीं त वरी असांजे ज़मीन ते पराया माण्हू घुमंदा। पोइ उन्हनि खे जेकॾहिं चइजे थो त बाबा हीअ ॻाल्हि ॿुधो, अलाह जी ॻाल्हि ॿुधो, क़ुर ॿुधो, त छा था चवनि, वकालू कुलूबना फी अकिन्नतिन मिम्मा तदऊना इलैहि फी आज़ानिना वक़रून व मिन बैनिना व बैनकल हिजाब। मिन बैनिना बैनकल हिजाब जो दादा तव्हां पंहिंजी ॻाल्हि कयो, असां पंहिंजी, तव्हां मोली आहियो, मोलियुनि वारियूं ॻाल्हियूं कयो, असां अमीर माण्हू आहियूं या असां बड़ा पढ़ियल कढ़ियल माण्हू, असीं मॉडर्न आहियूं, असां त मॉडर्न जूं गोइटे जूं ॻाल्हियूं कंदासीं ऐं असां जेको आहे सो फिलासफरनि जूं ॻाल्हियूं कंदासीं। बाक़ी तव्हां जंहिं शइ असांखे सॼो था ईअं सम्झो त कुलूब नाफ़ी अकिन्नतिन मिम्मा तदऊना इलैहि, सम्झो असांजे दिलनि ते तालो लॻल आहे, असांजे दिलनि ते ठपो लॻल आहे, इहा ॻाल्हि असांखे सम्झ में न ईंदी। फी आज़ानिना वक़रून, ऐं असांजे कन कोन ॿुधंदा तव्हांजी ॻाल्हि, गाना ॿुधंदासीं, फोन ते मोबाइलनि ते राति जो कचहरियूं कंदासीं, कचहरियूं हिक ॿिए जूं ॿुधंदासीं, पर ही क़ुर वारी ॻाल्हि असांजे कननि में सम्झो त मेण पियल आहे, असीं कोन ॿुधंदासीं। फ़अमल इन्नना आमिलून, तव्हां बाबा वञो पंहिंजो वञी कमु कयो, असां पंहिंजो कमु कंदासीं। इहो आहे जवाबु जेके अलाह जे क़ुर खे नथा ॿुधणु चाहिनि। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो त फ़अरद अक्सरहुम फ़हुम ला यसमऊन, अलाह चए थो अक्सरत माण्हू इन ॻाल्हि खां एराज़ था कनि, टहनि था, परे वञनि था, जो अलाह जी ॻाल्हि फ़हुम ला यसमऊन, अलाह जी ॻाल्हि नथा ॿुधनि। हाणे जेको अलाह जी ॻाल्हि ई न ॿुधंदो त हुनखे सेकंड स्टेज मिलंदी कान। फर्ज़ कयो हिकिड़ो माण्हू अलाह जी ॻाल्हि ॿुधे थो, फर्ज़ कयो अञा इहो मोमिन कोन थियो आहे, उहो ॻाल्हि ॿुधे थो, त यकदमि ॿियो स्टेज शुरू थी थो वञे, या लमून, माना हुन वटि इल्मु हासिल थियणु शुरू थो थिए। अञा हुन में ईमान कोन आयो, हाणे इल्मु थो हासिल थिए। क़ुर ॿुधई, अलाह साईं फरमाए थो मिसाल तौर फैन, हिकिड़ी आयत आहे क़ुर जी सूरतुल बक़रा, इहा तलाक जे बारे में आहे। अलाह साईं फरमाए थो फैन तलका फला तहिल लहू मिन बाद हत्ता तनकिह ज़ौजन गैरहू, हे जेका टियों दफ़ो तलाक जेकॾहिं केरु कंहिंखे ॾिए थो त उहो जेको आहे सो वरी हुन सां निकाह नथो करे सघे जेसि ताईं कंहिं ॿिए माण्हूअ सां शादी करे। फैन तलका, पोइ जेकॾहिं उहो ॿियो भाई इन माईअ खे तलाक ॾिए, फला जुनाह अलैहिमा ऐं यतराजिया इन ज़न्ना
ऐं युकीमा हुदूद अल्लाह, जे उहो माण्हू तलाक ॾिए त पोइ पाण में वरी जेकॾहिं पाण में ठही वञनि था ऐं सम्झनि था त असां वरी को वॾो फॾो कोन थींदो त भली शादी कनि। तिलक हुदूद अल्लाह, इहे अलाह जूं बाउंड्रियूं आहिनि। युबय्यिनुहा लिक़ौमी यअलमून, अलाह चए थो इहे अलाह जूं बाउंड्रियूं ऐं हदूद उन्हनि लाइ असीं ज़ाहिर कयूं था जेके ॼाणणु चाहिनि था, जेके ॼाणनि था। माना इहो इल्मु पहिरीं त ॿुधे, पोइ वरी इहे ॻाल्हियूं अलाह जूं पाण वटि संडे त मां ही ॻाल्हियूं क़ुर मां ॿुधियूं आहिनि। तंज़ील में रहमान रहीम, ऐं अलाह चए थो ही क़ुर शरीफ़ असां जेको नाज़िल कयो रहमान रहीम आहे। किताबुन फुस्सिलत आयातूं, इन खे क़ुर जी आयतुनि खे तफ़सीर ॿुधायो आहे। क़ुर अरबियन लिक़ौमी यअलमून, अरबीअ में क़ुर आहे त जीअं माण्हुनि खे इन ॻाल्हि जी ख़बर पए। हाणे ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फराक रख में तव्हांखे वरी भली कार चऊं था। ॻाल्हि हले पई त अल्लाह ताला इंसान ज़ात सां मुख़्तलिफ़ लेवल ते जेको आहे सो पंहिंजे क़ुर जे रस्ते उन्हनि सां जेको आहे सो इंटरेक्शन थो करे, ॻाल्हाए थो। हाणे इहा स्टेज असां पिया कयूं त पहिरीं त माण्हू ॿुधनि, ॿुधण खां पोइ इल्मु हासिलु थींदो उन्हनि खे। जेको ॿुधंदा त उहो जेको जीअं मिसाल तौरु लेक्चर में वेहबो आहे त पहिरीं लेक्चर ॿुधबो आहे, ॿुधण खां पोइ उहो जेको लेक्चर उहो इल्मु तव्हांखे हासिलु थींदो आहे। हींअर असीं इल्मु हासिलु करण जी स्टेज ते आहियूं। लेकिन अल्लाह ताला फरमाए थो त सूरह दुखान जी आयत नंबर 39 में आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम चए थो त वमा ख़लक़ना समावात वल अर्द वमा बैनहुमा इल्ला लाइबीन। अल्लाह चए थो जेको ज़मीन आसमान जे विच में असां रांदि जे लाइ न ठाहियो आहे। वमा ख़लक़नाहुमा इल्ला बिल हक़, मा ख़लक़नाहुमा इल्ला बिल हक़, बल्कि असां अल्लाह फरमाए थो त असां हिन खे कंहिं ख़ासि मक़सद ऐं राज़ लाइ ठाहियो आहे। वलाकिन अक्सरहुम ला यअलमून, पर अक्सरत माण्हू इहा बि ॻाल्हि ॿुधनि था, इहा ॻाल्हि बि हुननि जे ज़हन में कान थी वई, इहा इंफॉर्मेशन बि नथा वठनि। जेकॾहिं क़ुर ॿुधंदा त ख़बर पवंदनि त अल्लाह सां इहे शइ अजायूं त कोन ठाहियूं आहिनि। हाणे फर्ज़ कयो हिकिड़े माण्हूअ ॿुधो ऐं हुनखे ही इंफॉर्मेशन बि अची वई, माना यालमून बि थी वियो। हाणे आहे जेका डेटा या जेका इंफॉर्मेशन हिन वटि आई आहे उन खे एनालिसिस करणु, माना उन इंफॉर्मेशन ते सोचणु। उन जो नालो आहे क़ुर में यज़क्करून। अचो त ॾिसूं त इहा टी स्टेज में माण्हू छा था कनि, अल्लाह छा थो चाहे। रब फरमाए थो सूरतुल नहल आयत नंबर 13 में वमा ज़रा लकुम फिल अर्द मुख़्तलिफ़न अलवानुहु, चए थो हिन ज़मीन में असां तव्हां जे लाइ रंग ई करे छॾिया, रंगारंगी दुनिया करे छॾी आहे। माना जेको मूं फैलायो आहे ज़मीन में तव्हां जे लाइ उहे मुख़्तलिफ़ रंग आहिनि। तव्हां ॾिसो केॾी सुहिणी करे छॾी, गुलाब जा गुल, मोतिया, ॿियूं शयूं। इन फी ज़ालिकल आयात लिक़ौमी यज़क्करून, माना जेको माण्हू थोरो सोचे त इन जूं निशानियूं आहिनि त भई अल्लाह हेॾी इंफॉर्मेशन ॾिनी आहे। वरी हे ॾिसो केॾी ज़मीन खे केॾो ख़ूबसूरत, अॼुकल्ह जेको आहे सो गुलनि जी निमाइश वञे थी त तव्हां ॾिसो अल्लाह ताला जी केॾा रंग पखिड़ियल आहिनि। अल्लाह थो चए वरी इन स्टेज में जंहिंमें इंसान खे इन मालूमात ते सोचणो आहे, उन में ख़ौफ़ बि अल्लाह थो ॾिए। अल्लाह साईं फरमाए थो वलक़द अख़ज़ना आले फ़िरौन बिस्सिनीन व नक़्सिम मिनस समरात लअल्लहुम यज़क्करून, चए थो असां फ़िरौन खे पकड़ियो ॾुकर सां ऐं मेवनि जे घटिताईअ सां, माना रिज़्क़ खे घटाइण सां, त मन इहे सोच कनि त जेका इंफॉर्मेशन उनखे मूसा अलैहिस्सलाम ॾिनी आहे ऐं ॿुधी बि अथनि, उन ते सोचनि त हीअ असां छा था कयूं। माना त जेकॾहिं ॿुधण खां पोइ तव्हां इल्मु हासिलु कयो आहे, हाणे उन इल्म ते तव्हां सोचो नथा त पोइ अल्लाह दड़का ॾींदो, अज़ाब ॾींदो, त जीअं सोचो इन ॻाल्हि ते। हाणे वरी इन खां पोइ अॻिते ॿी टी से यतज़क्करून, माना थोरो गहरो सोचणु। हू त हो मिसाल तौरु गुल ॾिठई कि वाह वाह अल्लाह वाह जी ज़मीन पैदा कई आहे, पर अञा यतज़क्करून माने अञा थोरो गहरो इन पंहिंजे सोचींदो। मिसाल तौरु अल्लाह सी फरमाए थो वलक़द आतईना मूसल किताब मिन बाद मा अहलकनल कुरूनुल ऊला, अल्लाह चए थो मूसा अलैहिस्सलाम खे असां किताब ॾिनो उन खां अॻे जेके केतिरियूं जनरेशन, छाकाणि त उहे जनरेशन जानवर जी स्टेज खां मथे न चढ़ियूं, माना खाइण पीअण ते लॻियूं पयूं पर ॿुधनि कोन त इल्मु हासिलु कोन कयनि। इल्मु हासिलु करण खां पोइ वरी उन ते सोचनि कोन, त अल्लाह फरमाए थो त एतिरनि जनरेशन खे हलाक करण खां पोइ असां मूसा अलैहिस्सलाम खे क़ुर ॾिनो। उन में छा हो, बसाइर लिन्नास व हुदन व रहमतन, इन में बसीरत जूं ॻाल्हियूं उन जे क़ुर में, माना जेको इंजील में हिदायत ही ऐं जेको ते अमल करे उन लाइ अल्लाह तां रहमत ई लअल्लहुम यतज़क्करून, इहो इन लाइ त जीअं इहे इंसान इन ते सोच वीचार कनि, क़ुर जे आयतुनि ते गौर फ़िक्र कनि।
वरी वरी साॻी ॻाल्हि अलाह साईं फरमाए थो वमा कुंत बिजानिब तूर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां उन वक़्तु हुआ ई कोन जो तव्हां जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे असां क़ुर पे ॾिनो सहीफ़ा बि ॾिना त तव्हां उन पहाड़ तूर जे भरिसां त कोन हो। इज़ना दईना जॾहिं असां हुनखे सॼियोसीं वलाकिन रहमत में रबिक, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी तव्हां जे मथां रहमत आहे जो तव्हांखे इहा इंफॉर्मेशन हिन क़ुर जे रस्ते पहुचाई अथई। लितुंज़िर क़ौमन, त जीअं तूं पंहिंजी क़ौम खे ड्रेॼार, मां अताहुम मिन नज़ीरिन मिन क़बलिक, जो तव्हां खां अॻु में केर बि हुननि खे इंफॉर्मेशन ॾियणु कोन आयो। लअल्लहुम यतज़क्करून, त जीअं ई क़ुर ॿुधी इन ते सोचिन ऐं फिक्र कनि। अल्लाह साईं वरी ॿी जाइ ते फरमाए थो लक़द ज़रबना लिन्नास फ़ी हाज़ल क़ुरान मिन कुल्लि मसलिन, अल्लाह चए थो हिन क़ुर शरीफ़ में असां कंप्लीट इंफॉर्मेशन ॾिनी आहे हर क़िस्म जे मिसाल सां जेका तव्हांखे पास थियण लाइ ज़रूरी आहे। जंहिं मां तव्हांजो पेपर सेट पे थो थिए, जेको तव्हांजो इम्तिहान थींदो, उन इम्तिहान जो कोर्स सभु उहे सेक्शन उहे इंफॉर्मेशन मिलियल आहे जेका तव्हांजे लाइ ज़रूरी आहे। तंहिंजे करे चइबो आहे त जेका शइ क़ुर में न आहे उनजे पोयां पवणी बेकार आहे। असां वटि अक्सर किताब क़ससुल अंबिया खोलियो त जेका इंफॉर्मेशन क़ुर में न आहे उहा अलाए, उहा त छॾियो, पर अलाए किथे पहुचाए था छॾनि माण्हुनि खे। सो अल्लाह साईं फरमाए थो त असां क़ुर में पूरी इंफॉर्मेशन ॾिनी आहे लअल्लहुम यतज़क्करून, त जीअं माण्हू इन्हनि इंफॉर्मेशन ते फिक्र ऐं गौर फिक्र कनि। जॾहिं इहो गौर फिक्र थींदो आहे त उन खां पोइ वरी चौथी शइ आहे अकुल इस्तेमालु करणु, सोचणु, साइंटिफिकली सोचणु, ॿियूं शयूं करणु। इन ते अल्लाह ताला फरमाए थो त वसखर लकुम लैल व नहार, असां तव्हांजे लाइ ॾींहं राति खे मुसखर कयो आहे। हाणे अकुल थो हीअ हाणे आयतुनि में माना इंसान वरी अकुल बि इस्तेमालु कंदो, सिर्फ़ ॿुधणो न आहे पर ॿुधी इल्मु हासिल करणो आहे, इल्मु हासिल करे उन इल्म ते सोचणो आहे। हाणे वरी वधीक गहराइप जे लाइ उन ते अकुल इस्तेमालु करणो आहे। त रब साईं फरमाए थो हाणे याकुलून अकुल वारा, त सखर लकुम लैल व नहार, माना ॾींहं राति असां तव्हांजी ड्यूटीअ में लॻाई आहे। कीअं? टाइम ते ॾींहुं थो अचे, टाइम ते राति थी अचे, माना इहे असांखे ज़िंदा रखण लाइ आहिनि न। व शम्स वल कमर, ऐं वरी सिज ऐं चंड बि तव्हांजी ड्यूटीअ में लॻल आहिनि। व नुजूम मुसखरातुम बि अमरी, वरी तारा बि तव्हांजी ड्यूटीअ में लॻल आहिनि। इन जो मतिलबु आहे त काइनात जेका असांखे ॾिसण में अचे थी, नथी ॾिसण अचे, इन जो सॼो मक़सदु असांजे हिन 60-70 ज़िंदगीअ खे क़ाइमु रखण लाइ उन हर कंहिंजी ड्यूटी लॻल आहे। रब साईं फरमाए थो इन फी ज़ालिकल आयात लिक़ौमी याक़िलून, अकुल वारनि जे लाइ हिन में निशानियूं आहिनि, त सोचिनि त सही त हेॾो वॾो कारखानो अल्लाह साईं क़ाइमु करे थो सिर्फ़ु मूंखे ज़िंदा रखण जे लाइ या तव्हांखे ज़िंदा रखण लाइ, सो बि 60-70 सालनि जे लाइ एॾा कारखाना पियो थो हलाए, त अकुल वारो सोचींदो त वाकई मां अहम आहियां, मुंहिंजो हिन धरतीअ ते हिकु हिकु सेकंड अहम आहे। अल्लाह साईं मूंखे वॾो इनाम ॾींदो, इहो अकुल जूं ॻाल्हियूं। वरी अल्लाह साईं फरमाए थो त मसलो बाक़ी जेके अकुल नथा इस्तेमालु कनि, मिसाल तौर इंफॉर्मेशन मिलनि, सोच बि कनि पर अकुल नथा इस्तेमालु कनि, त पोइ इन जे लाइ रब साईं फरमाए थो मसलुल लज़ीन कफ़रू, माना जेके माण्हू काफ़र था थियनि, माना एतिरी इंफॉर्मेशन जे बावजूदि बि अल्लाह ते हुनखे यकीन नथो अचे। क मसलिल लज़ी, यानी हिकु उन माण्हूअ जो, उन इंजीनियर जो, उन डॉक्टर जो, इन कमिश्नर जो, उन SSP जो, उन्हनि जो मिसाल आहे हिकिड़े अहिड़े शख़्स जो जंहिंखे ॻीचीअ में हेॾो वॾो को तोख पियल हुजे, बिमा ला यसम, तंहिंजे करे ॿुधनि कोन था, इला दुआऊं व निदान, सवाइ रड़ ऐं कूकनि जे। माना इन जो मतिलबु आहे त जेका शइ ॿुधणु खपे अल्लाह जी ॻाल्हि, उहो कोन था ॿुधनि, बाक़ी किताब पढ़नि था, ड्रामा ॾिसनि था, ऑफिसरनि जा हुकुम मञनि था, यसर कनि था, इते ॿुधनि था। अल्लाह तो चवे जेकॾहिं तव्हां असुल ॻाल्हि नथा ॿुधो, जंहिं लाइ इहा धरती पैदा कई आहे, त पोइ बाक़ी हितां रिड़ियूं ऐं कूकूं था ॿुधो। मिसाल तौरु गॾु आहे, जेकॾहिं गॾह सां तव्हां ॻाल्हायो, मिसाल तौरु मां गॾह खे चवां अड़ा गॾह जेको आहे सो मां वञा थो शॉपिंग करणु, जे तूं मूंसां हली या उते हल, तोखे का शइ खपे त खाराए, आइस्क्रीम खाईंदे, ॿुधंदो गॾह न, पर गॾह खे चइबो ह त हलंदो। उठ सां तव्हां गुफ़्तगू कंदो, कोन ॿुधंदो, चवंदो हुश हुश त वेही रहंदो। तंहिंजे मर अल्लाह तो मिसाल ॾिए त जेके माण्हू अल्लाह जी ॻाल्हि नथा ॿुधनि, इहे बाक़ी जेको दुनिया जूं ॻाल्हियूं ॿुधनि था, उहे सवाइ रड़नि कूकनि हुश हुश खां सवाइ कुझु कोन्हे। बल्कि इहे माण्हू अल्लाह तो चए जेके कम जूं ॻाल्हियूं नथा ॿुधनि, इहे आहिनि सुमुन बुकमुन उमियन, गूंगा बूढ़ा अंधा, फहम ला यकुलून, खे अकुल ई कोन्हे को। माना अल्लाह चए थो इन्हनि माण्हुनि जेको अल्लाह जी ॻाल्हि न ॿुधे, बेअकुलनि, इन्हनि खे अकुल ई कोन्हे को। हाणे ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ वरी नेक्स्ट स्टेज ते था अचूं, त इन खां पोइ जेकॾहिं हिकिड़ो माण्हू अकुल बि इस्तेमालु थो करे, त पोइ वरी कहिड़े फेज़ में थो वञे, उहो क़ुर मां ॾिसूं था इंशाल्लाह ताला। ब्रेक था वठूं।
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। अच्छा, हाणे इहे अकुल इस्तेमाल करण खां पोइ नेक्स्ट स्टेज आहे यतफक्करून, यानी यतफक्कुरून जी स्टेज आहे। यतफक्कुरून जो मतिलबु आहे त अकुल इस्तेमाल करण खां पोइ फ़ाइदो हासिल करणु, सोचणु त छा आहे ऐं अलाह जो ख़ौफ़ पैदा करणु। हाणे यतफक्कुरून ते हिकिड़ी मां आयत आणियां थो, अलाह थो फरमाए लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन रअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह। चए थो अलाह साईं जेकॾहिं मां पहाड़ खे हिन ते ही क़ुर लाहियां हां त ॿुधे बि हां, इल्म बि हासिल करे हां, सोचे बि हां, अकुल बि इस्तेमाल करे हां, ऐं यतफक्कुरून जो मतिलबु इन स्टेज ते अची फाटी पवे हां त चवे हां त बसि अलाह जो ख़ौफ़। तंहिंजे करे चए थो यतफक्करून माना ख़ौफ़ पैदा करणु अलाह जो। त अलाह फरमाए थो तिलकल अमसाल, इहे मिसाल नज़रिबुहा लिन्नास, असां माण्हुनि लाइ बयानु कयूं था लअल्लहुम यतफक्करून, त जीअं सोच कनि ख़ौफ़ पैदा थिए। हाणे आख़िरी स्टेज अचे थी फ़ाइदो हासिल करणु, यफ़क़हून माना करणु। इहा अलाह जे हथ में आहे। हिन स्टेज ते जॾहिं माण्हू पहुचे थो यतफक्करून ख़ौफ़ पैदा थिएसि थो, त उन खां पोइ अलाह हुनखे हिदायत ॾिए न ॾिए। ही बुख़ारी हदीस आहे मन युरिदिल्लाह बिही ख़ैरन, जंहिंसां अलाह ख़ैर जो इरादो कंदो यफ़क़हू फ़िद्दीन, उनखे दीन जो फ़हम अता कंदो। क़ुरान शरीफ़ में बि अलाह साईं फरमायो आहे मन युरिदिल्लाह ऐं यहदी यशरह सदरहु लिल इस्लाम, जंहिंसां अलाह ताला जेको आहे सो इरादो ख़ैर जो करे थो त उनखे इस्लाम जे लाइ सीनो खोलींदो। ऐं उन खां पोइ अलाह ताला जेको आहे सो बाक़ी चयो आहे त जेके माण्हू जहन्नम में वेंदा उन्हीअ खे अलाह ताला हिन स्टेज खां अॻिते न कंदो। रब साईं फरमाए थो लक़द ज़रअना ले जहन्नम कसीरन मिनल जिन, असां जहन्नम लाइ केतिरा ई इंसान पैदा कया आहिनि ऐं जिन, लहुम कुलूबुन वल इंस लहुम कुलूबुन ला यफ़क़हून बिहा, इन्हनि खे जेका असां दिलियूं ॾिनियूं उन्हनि सां हिननि कॾहिं सोचियो कोन, अखियुनि सां ॾिठऊं कोन, कननि सां ॾिठऊं कोन। उलाइक कल अनाम, इहे जहिड़ा जानवर, बल हुम अज़ल, इन्हीअ खां बि किरियल, उलाइक हुमुल गाफ़िलून, इहे गाफ़िल आहिनि। अलाह ताला हिकिड़े शख़्स जो मिसाल थो ॾिए त इहो इन स्टेज ते पहुतो, पोइ सोचीं त हाणे मां छा कयां। अलाह थो चए इन्नहु फ़क़र व क़दर, माना अकुल ताईं पहुतो आहे ऐं फ़िक्र बि कयो अथई, पर हाणे थो डिसीशन अॻे। पर अलाह ताला इते हींअर पंहिंजे हथ में हिदायत रखी आहे। शख़्स लाइ चवे थो सूरह मुदस्सिर में इन्नहु फ़क़र व क़दर, हिकिड़ो शख़्स एसि ताईं पहुतो, सोचीं त छा कयां, वाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं अथमि, ज़मीन साई फलाण हेॾियूं ॻाल्हियूं सोचियईं, ऐं पोइ वरी क़दर माना मेयरमेंट कयईं, उन हिसाब लॻाईं त छा कयां। त अलाह थो चएसि त हिन जॾहिं सोच कई फ़कुतिल कई फ़क़दर, मार पएसि, कीअं थो डिसीशन करे। सुम कुतिल कई फ़क़दर, अलाह चए थो मार पएसि कहिड़ी थो डिसीशन करे। सुम नज़र, पोइ वरी अञा गहरो सोचईं। सुम अबस व बसर, पोइ अखियुनि खे थोरो तकबुर कई ऐं थोरो हुन में गुंज विधई मुंहं में। अदबर वस्तकबर, चई छा आहे, पुठी ॾिनई ऐं टेगर कयईं। छा चयईं, फ़क़ाल इन हाज़ा इला सुहिन यूसर इन हाज़ा इला क़ौलुल बशर, चई हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे क़ुरान में, हे अलाह कहिड़ी थो ॻाल्हियूं करे, माण्हूअ जूं ॻाल्हियूं, अलाह भला को कोन्हे को। अलाह फरमाए थो सुसरी सकर, इन खे विझंदुसि मां जहन्नम में। वमा अदराक मा सकर, तव्हां ख़बर आहे त इहो जहन्नम सकर छा आहे। ला तुबकी वला तज़ुर लवाहतुन लिल बशर, इहो न छॾींदो न मारींदो ऐं खल साड़े छॾींदो। बाक़ी इन स्टेज ते कामयाब कहिड़ा था थियनि, ही था थियनि अल्लज़ीन यस्तमिऊनल क़ौल, जेको क़ुरान खे कनि ॾेई ॿुधनि, फ़यत्तबिऊ अहसनहू, पोइ जेका ॻाल्हि कनि ॾेई ॿुधनि था उन ते फ़िक्रु कनि था, सोचनि था, ऐं पोइ अलाह साईं हुननि खे जेको आहे सो दीन जो सम्झाता थो करे, पोइ उन ते अमल कनि था। फ़यत्तबिऊन अहसनहू, सुठे नमूने अमल कंदा। उलाइक लज़ीन हदाहुमुल्लाह, इहा अलामत आहे त अलाह हिनखे हिदायत ॾिनी आहे। व उलाइक हुमुल उलुल अलबाब, इहे ई इंसान सियाणा आहिनि। ऐं उन खां अलावा ॿियो ई छा कंदा, इन फ़ी ख़ल्क़ि समावात वल अर्द व इख़्तिलाफ़िल लैल वल नहार लआयत लिउलिल अलबाब, इन्हनि सियाणनि माण्हुनि जी वरी सियाणप जूं निशानियूं अलाह ताला हुनखे ॾसे थो त ज़मीन आसमान ॾींहं राति जे थियण में इन्हनि सियाणनि माण्हुनि जे लाइ वॾा सबक़ आहिनि। अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन क़ुऊदन, पोइ इहे अलाह खे यादि कनि था सुते वेठे, वाला जुनूबिन व यतफ़क्करून फ़ी ख़ल्क़ि समावात वल अर्द, पोइ ज़मीन में साइंटिफिकली सोचनि था आसमान जे बनावट ते, पोइ छा था चवनि, रब्बना मा ख़लक़्त हाज़ा बातिला, चई अलाह साईं हाणे त असांखे यकीन अची वियो त हे तो शयूं अजायूं न ठाहियूं। सुभानक, अलाह साईं तुंहिंजी डिज़ाइन ज़बरदस्त आहे, तूं बेबाई फ़किना अज़ाब अन्नार, बस हाणे असांखे जहन्नम जी बाहि खां बनाए। जॾहिं इन स्टेज ते पहुची वञनि था पोइ हुनखे यकीन थो अचे। नेक्स्ट स्टेज आहे यूक़िनून, माना यकीन अचणु। अलाह फरमाए थो इहे उहे आहिनि वल्लज़ीन यूमिनून बिमा उन्ज़िल इलैक, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़िताब आहे त ही अहिड़ा मोमिन आहिनि जेके क़ुरान ते, तुंहिंजे क़ुरान ते यकीन रखंदा। वमा उन्ज़िल मिन क़ब्लिक, ज़बूर ऐं तौरात ते बि यकीन अथनि। व बिल आख़िरत यूक़िनून, ऐं आख़िर जे बारे में, हिसाब ॾियण जे बारे में हिननि खे 100% यकीन आहे। ऐं
उन्हीअ खां पोइ यकीन अची थो वञे, पोइ उनखे अलाह जो परहेज़गारी शुरू थी वञे, जंहिंजो नालो आहे यत्तकून। यत्तकून माना अलाह साईं फरमाए थो त वनज्जइनल्लज़ीन आमनू वकानू यत्तकून, जॾहिं बि अलाह जो अज़ाब ईंदो त इन स्टेट ते पहुतल जेके अलाह खां डिॼनि था, अलाह चए थो असीं उन्हनि खे बचाईंदासीं जेके ईमान आंदव आहिनि। ऐं पोइ यत्तकून माना यकीन अची वियो, पोइ उन्हीअ खां पोइ वञनि था शुक्र जे स्टेज में, यशकुरून। अलाह साईं फरमाए थो त जेको हज़रत इब्राहिम अले साईं दुआ आहे त अलाह साईं मां हिन वादीअ में, जेका मां तर्जुमो थो कयां टाइम जे करे, त हिन मके जी वादीअ में जिते का पोख कान थी थिए, तुंहिंजो बैतकल मुहर्रम आहे, मां इन में जेको आहे सो मां पंहिंजे बचनि खे छॾियां थो त जीअं निमाज़ पढ़नि। ऐं अलाह साईं मां दुआ थो कयां त सॼे दुनिया जे कुराए अर्द जे माण्हुनि खे उनजे दिलि में अट्रैक्शन विझ त हेॾे अचनि मके ऐं मदीने में, माना पोइ उमिरे ते अचनि ऐं जेको आहे सो हज में अचनि। वरुज़कुहुम मिन समरात, ऐं हिते कुझु कोन थो थिए पर हिननि खे दुनिया जो रिज़्क़ ॾे, लअल्लहुम यशकुरून, त तुंहिंजो शुकुर अदा कनि, माना शुकुर अदा करण लाइ। तंहिंजे करे अलाह साईं फरमायो आहे वइस्ताज़न रब्बकुम, अलाह जो ऐलान थियल आहे, रब तव्हांजो ऐलान थो करे, लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, शुकुर कंदो मां वधाईंदोसांव, वलइन कफरतुम, जे तव्हां नाशुकरा थींदो, इन अज़ाबी लशदीद, त मुंहिंजो शदीद आहे। जॾहिं शुक्र में पहुची वेंदो पोइ तव्हांखे थो चए मुंहिंजो बानो। अलाह साईं फरमाए थो मुंहिंजो बानो। लक़द कतबना फी ज़बूर मिन बाद ज़िक्र, असां चए थो ज़बूर में बि लिखियो हो, उन खां पोइ बि त अनल अर्द, त हीअ ज़मीन यर्सुहा, इन जी मां विरासत हुकुमरानी ॾींदुसि इबादिय सालिहून, मुंहिंजे बानहनि सालिहनि खे। माना जॾहिं तव्हां शुक्र जी स्टेज ते पहुची वियो त तव्हां उन्हीअ खे इंसान खे रब चए थो इबादी, माना हे मुंहिंजो बानो आहे। ऐं अलाह ताला इन में आख़िर में आयत अचे थो त इन फी हाज़ा लबलागन लिक़ौमिन आबिदीन, अलाह चए थो ऐलान आम आहे, अलाह जी गारंटी आहे, जेके अलाह जा बाना थियनि था, जिन खे अलाह चए थो इबादी माना मुंहिंजो बानो, इहे स्टेज ट्रिपी अचनि था। अलाह साईं खां दुआ आहे त अलाह साईं असां सभिनी खे इन्हनि स्टेजनि खां ट्रिपाए हिकु इंसानी शऊर ॾेई त जीअं असां आख़िरत में कामयाबु थियूं। ऐं अलाह ताला जेको एॾो वॾो कारखानो हलाए थो, असीं अलाह जो शुक्र अदा कयूं था। अलाह जो शुक्र कंदो त मां वधाईंदोसां। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।